वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान जेका ॻाल्हि कई आहे उहा इंतहाई ख़तरनाक आहे। नवाब सिराजुद्दौला जे सिपह सालार जी ॻाल्हि करे इमरान ख़ान इदारनि खे सिधीअ रीति निशानो बणायो आहे। इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। हुनखे न रोकियो वियो त पाकिस्तान शाम ऐं लिबिया जहिड़ी बदतरीन तस्वीर बणिजी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे चयो आहे त साज़िश जो परे परे ताईं निशान नाहे। इदारनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जूं ॻाल्हियूं बदतरीन आहिनि। हुन शख़्स खे आईनी ऐं क़ानूनी तौर ते न रोकियो वियो त मुल्क में तबाही अची वेंदी। शहबाज शरीफ़ चयो आहे त धमकियूं त ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं परवेज़ मुशर्रफ खे बि मिलियूं। धमकियुनि जी तारीख़ पुराणी आहे। उन में साज़िश किथां आई? धमकियुनि खे साज़िश जो रंग नथो ॾेई सघिजे। इमरान न्याज़ी काल्ह वारे जलसे में ख़तरनाक ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिक धमकीअ खे बुनियाद बणाए करार ॾिनो पियो वञे। शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त इमरान न्याज़ी इदारनि जे हवाले सां सिराजुद्दौला ऐं मीर जाफ़र जो नालो वठी मिसाल ॾिनो आहे। इमरान ख़ान जेका ॿोली इस्तेमाल कई उहा पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश आहे। तव्हां त लाॾा हुआ, तव्हांखे इदारनि ॿारनि जीअं खीर पीआरियो, तव्हांखे इदारनि जहिड़ी तरह सपोर्ट कयो, अॼु ताईं कंहिंखे बि नाहे कयो वियो। शहबाज शरीफ़ जो चवणु हुयो त हीउ सिलसिलो सख़्तीअ सां न रोकियो वियो त मुल्क में तबाही अची वेंदी। जेतिरी सपोर्ट लाडले खे मिली हुई उन जी 30% सपोर्ट असांखे मिले हा त मुल्क खे तरक़ी याफ़्ता बणाए छॾियूं हा।